ॾे परॾे मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, अक मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीखे रासुदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी, चेलार, चाचरो, नंगर पारकर, कांटियो, कजलासर, नैनीसर, कानौज खां कासबे ताईं ऐं समूरे थर ढाट जे इलाइक़े खां थींदे खुखड़ा पार, वासलबा, जालूचूरो, पर्ची स्टेशन, न्यू चोर छोर, हासीसर, ढोरनारो, सोमरासर, पिथोरो ऐं नबीसर नोट खां वेंदे उमरकोट जे समूरनि थर वारनि इलाइक़नि खां थींदे सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे थर ऐं ढाट जे अछड़े थर खां थींदे समूरे थर में वसंदड़ मारूड़नि, जहांगीरनि, तोड़े सांगीरनि खे ऐं सिंधी समाजड़नि खे सिक भरियो सलाम। साॻे वक़्तु लीके जे उन पार, बॉर्डर जे उन पार, बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, छोटण, डूंगर, रण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ मुंहिंजनि ढाटीड़नि, मारूड़नि, तोड़े सिंधी समाजड़नि खे भलीकार, सुबुह जो सलाम, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। जी हाँ दोस्तो, पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक तव्हांखे कीअं थो लॻे। थर थाक ते सिंध जे लोक फनकार ऐं तालके छाछरे जे ॻोठ करीमदास जे तड़ सां तालुक़ रखंदड़ हिंद सिंध में मशहूर मासूम मिठड़े आवाज़ जे मालिक, ॾे परॾे में मशहूर हिंद सिंध जे फनकार हैदर रिंद जे ॻायल मुख़्तलिफ़ सिंधी, ढाटकी, मारवाड़ी ऐं सराइकी लोकगीतनि ते ॿधल ख़ूबसूरत म्यूज़िक स्टोरीज़, लोकगीत जूं कहाणियूं, लोकगीत जूं स्टोरीज़ तव्हांखे कीअं थियूं लॻनि। उन्हनि गीतनि में शामिल आहे सिंध जे मारवाड़नि जे ऐं मारवाड़ तोड़े ढाटीअड़नि जे दर्दनि, दुखनि जूं कहाणियूं, ख़ुशियुनि, खिलनि, मुर्कनि ऐं टहकनि जूं कहाणियूं, प्यार मोहबत जूं कहाणियूं शामिल आहिनि। हैदर रिंद जा उहे लोकगीत जेके हुन कैसेट वारी दुनिया में जेके ॻाया ऐं हिंद सिंध में मशहूरु थिया, उन्हनि लोकगीतनि में कहाणियूं शामिल आहिनि ढाट राजस्थान परगिणे जे मुख़्तलिफ़ कल्चर, तारीख़ी ऐं सकाफ़ती मंज़रनि जूं, शादियुनि मुरादनि जूं, ग़मनि ख़ुशियुनि जा लोकगीत ऐं उन सां गॾु प्यार कहाणियूं, विछोड़ा, दर्द, तकलीफ़ूं, तोड़े मोहबत जा दास्तान, प्यार ऐं प्रीत जा लोक दास्तान, ख़ुशी जा दास्तान ऐं खोड़ सारियूं उहे कहाणियूं जेके सुहागणनि जूं आहिनि, नियाणियुनि जूं आहिनि, मिठड़नि मारूड़नि जूं आहिनि, तव्हांखे कीअं थियूं लॻनि। यकीनी तौर ते तव्हांखे इहे लोक कहाणियूं ऐं गीत ते जेके मुख़्तलिफ़ तबसरा आहिनि तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा हूंदा। अॼु असीं अव्हां सां हैदर रिंद जो ई हिकु लोकगीत ॻायल सिंधी जे मशहूरु लोकगीत खज़ानो वियो लुटे दिलि जो, उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं तफ़सील कंदासीं उन ते कचहरी। उन खां अॻु में तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, त इनखे सब्सक्राइब ज़रूरु करियो। पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकॉन जे बटण खे दॿायो, टच कयो, ताकी तव्हां वटि हर नई वीडियो जो नोटिफिकेशन वक़्तु सर ईंदो वञे। साॻे वक़्तु जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचनि थियूं त इनखे लाइक करियो, शेयर करियो ऐं कमेंट ज़रूरु कयो। खज़ानो वियो लुटे दिलि जो, दिलि जूं ॻाल्हियूं, दिलि जे खज़ाने जा राज़, दिलि जे खज़ाने जूं मोहबतूं, दिलि जे खज़ाने जा दास्तान, उहे जॾहिं लुटिजी था वञनि तॾहिं प्यार कहाणियूं जनम थियूं वठनि। ऐं उहे प्यार कहाणियूं, उहे मोहबत जा दास्तान जेके दिलि जे लुटिजी वञण खां पोइ जेके जनम था वठनि, उन्हनि जो तमामु डिघो तारीख़ी ऐं सकाफ़ती पस मंज़र बि हुजे थो त साॻे वक़्त ते उन लुटिजी वियल दिलि जे खज़ाने में प्यार, मोहबत, तहज़ीब, सकाफ़त, तारीख़ ऐं ॿोली, कल्चर, हिस्ट्री, समूरा रंग उन मोहबत जे दास्तान में, उन लुटिजी वियल खज़ाने वारे दिलि जे दास्तान में उहे समूरियूं कहाणियूं, उहे समूरा प्यार जा रंग शामिल हूंदा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो लोकगीत आहे खज़ानो वियो लुटे दिलि जो, जॾहिं हैदर रिंद ॻायो त कैसेट जी दुनिया में हुन पूरे पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सिंध जे इन ढाट वारे राजस्थान वारे इलाइक़े में, थर वारे इलाइक़े में हुन तमामु घणी मशहूरी माणी। न रुगो तमामु घणी मशहूरी माणी, पर हुन लीके जे हुन पार, बॉर्डर जे हुन पार, बाड़मेर, जैसलमेरी जेके थर जा, ढाट जा, मारूड़ा माण्हू आहिनि, उन सां गॾोगॾु जोधपुर, छोटण, डूंगर ऐं रण कच्छ में वसंदड़ जेके ढाटीड़ा मारूड़ा आहिनि, उन्हनि में बि हिकु ई वक़्त ते हिन गीत
तमामु घणी मशहूरी माणी ऐं माण्हुनि नौजवाननि औरतुनि ॿारनि ॿुढनि नारियुनि सुहागणनि हिन गीत खे ज़ौक़ ऐं शौक़ सां ॿुधो। बुनियादी तौर ते सिंधी ॿोली इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत शानदार ॿोली आहे। उन सिंधी ॿोलीअ में ढाटकी ऐं मारवाड़ी जो रंग ऐं रस ऐं चस त अञा पंहिंजो हिकिड़ो नओं निर्वार थींदड़ मोहबत ऐं प्यार जो दास्तान बणिजी थी वञे। ऐं इहे ई समूरियूं जेके मंज़रनामा आहिनि ऐं समूरा जेके रंग आहिनि उनजे करे ई हैदर हिंद जा जेके लोकगीत सुपर हिट लोकगीत जे तौर ते तमामु घणो मशहूरु ऐं ॾेह परॾेह में मशहूरु थिया। बुनियादी तौर ते हैदर हिंद थर जो ढाट जो इंतिहाई हसीन मक़बूल ऐं घणो ॿुधो वेंदड़ उहो फ़नकार आहे जंहिंजे कैसेटनि खे कंहिं दौर में कैसेटनि जे दुकान तां कैसेट कंपनियुनि जे दुकाननि तां म्यूज़िक सेंटरनि तां माण्हू हथो हथ खणी वेंदा हुआ। हिकिड़े पासे हैदर हिंद जी कैसेट ईंदी हुई त ॿिए पासे हैदर हिंद जा फौरी तौर ते चाहींदड़ उन्हनि मरकज़ी जेके इहे आहिनि सेंटर आहिनि जेके म्यूज़िक जा उते पहुची हैदर हिंद जे ॻायल गीतनि जूं कैसेटूं डिमांड करे घुर करे पसंदि करे खणंदा हुआ। इहो ई कारण आहे जो अॼु बि संदसि विछोड़ो जो यकीनी तौर ते असां वटि नुक़सानु आहे, पर हू ही दुनिया ही ॾेह त छॾे चुको आहे, पर हुनजे आवाज़ जो जादू अॼु बि समूरे थर में समूरे सिंध में समूरे ढाट परगणे में तोड़े लीके जे हुन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर ऋण कच्छ कच्छ भुज ताईं तमामु घणो पॉपुलर हिस्ट्री सां मशहूरु ऐं ज़ौक़ शौक़ सां हुनजो आवाज़ ॿुधो थो वञे, हुनजे गीतनि खे लाइक कयो थो वञे, पसंदि कयो थो वञे। कारण सिर्फ़ु इहो आहे त हैदर हिंद पंहिंजी जेका म्यूज़िक जो जेका दुनिया आहे, जेका राग जी दुनिया आहे, उन में पंहिंजी निरालप बरक़रार रखी आहे। हुन ॻायो आहे त पंहिंजो रंग ऐं पंहिंजो असलूब ॻायो आहे। हुन ॻायो आहे त हुन वटि पंहिंजी ॿोली आहे। हुन ॻायो आहे त हुन वटि पंहिंजो मिठड़ो आवाज़ आहे। ऐं हुन ॻायो आहे त हुनजे आलाप में थर जो दर्द आहे, थर जो मोहबतूं आहिनि, थर जा दास्तान आहिनि, थर जा लोक दास्तान आहिनि, लोक कहाणियूं आहिनि। इहे समूरा रंग मासूमियत वारा हुनजे गीतनि में आहिनि। इहो ई कारण आहे जो ख़ज़ानो वयो लुटे दिलि जो जॾहिं गीत हैदर हिंद ॻायो त हुन गीत शोहरतनि जे बुलंदियुनि खे छुयो ऐं हू आसमान जे बुलंदियुनि ताईं इहो गीत तमामु घणो सॼी दुनिया में मशहूरु थियो। अमेरिका, बर्तानिया, स्विट्ज़रलैंड तोड़े यूरोप में वेठल जेको ढाटी थरी सिंधी मारवड़ो आहे, उन बि हैदर हिंद जे लोकगीतनि खे अॼुकल्ह जी डिजिटल दुनिया जे सहूलियतनि जे आधार अॼु बि ॿुधे थो ऐं ज़ौक़ ऐं शौक़ सां हुनखे लाइक ऐं पसंदि करे थो। तंहिंजे करे यकीनी तौर ते हिन वीडियो में बि तव्हांखे ही जेको असां दास्तान ॿुधायो पसंदि आयो हूंदो। ऐं मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में, तेसि ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।